बेन छोरन पे दरखास्त होनी अच्छी छोरा कटे जा 50-60 छोरा अने उन दरखास्त उन नौकरी ना उन इंटरव्यू जी तारीख रखूं ता ता जो इंटरव्यू थिंदो ते खां पो ता जे ऑर्डर मिलंदा हिकड़ो छोरो को मुंह जड़ो सो भी जो इंटरव्यू ॾियण पर वेचारो रखे पियो त हाणे अंदर सवाल ला केड़ा थींदा मरी वियुसि वो अंदर जेके सवालनि जा जवाब ॾियो इंटरव्यू ॾियो निकिता पे उन्हनि खे वञी ॿाह मचनि कि अदा अंदर सवाल जवाब पे हलनि छा था पुछनि ती सवाली ॻाल्हि हिकिड़ो सवाल इहो था कनि त पाकिस्तान कॾहिं ठहियो तूं चइजी वॾियूं तहरीकूं हलियूं वॾी खून रेज़ी थी कई मुड़ुस मुआ आख़िरकार मोहम्मद अली जना जी कोशिश ना 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान ठहियो ऐं ठीकु आहे सवाली ॻाल्हि ॿियो सवाल इहो था कनि त सिंध में गवर्नर हींअर कहिड़ा तूं चइजी त कई आया कई विया हींअर मोहम्मद खान जुड़ेजो टियों सवाल इहो था कनि त साइंसदान चवंदासीं चंड ते पहुता आहियूं इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे तूं चइजी त टीमूं वेठियूं तहक़ीक़ हले पई अञा रिपोर्ट कोन आहे ये सवालनि जा जवाब छोरो यादि करे अंदर वियो त हुननि जेको आहे जेका अंदर इंटरव्यू वठण वारी टीम वेठी सवाल बदिली करे छॾिया पहिरीं हिन खां सवाल कयूं त तूं कॾहिं ॼाओ आहे चई वॾियूं तारीख़ूं हलियूं वॾी खून रेज़ी थी कई मुड़ुस मुआ आख़िरकार मोहम्मद अली जना जे कोशिशनि सां हो जेका टीम वेठी ही तो को चढ़ियो आयो वरी ॿियो सवाल कयूं त भला तुंहिंजे पे जो नालो छा आहे चई कई आया कई विया हींअर मोहम्मद खान जुड़े टियों सवाल में कि ये कहूं तो तू मादी आई डर आई खजड़ो आई तू केड़ी बला आई टीमूं वेठियूं तहक़ीक़ हले पई अञा रिपोर्ट